मिला। प्रोग्राम में शामिल रखंदासीं मटियारी शुगर मिल माग मकसूद गुल भट्टीअ जे सिकंदर जान सिंधी जो लिखियल अॼोके प्रोग्राम कड़ो मंझि कड़े जे लाइ ख़ूबसूरत ख़त। बख़दमत जनाब, चेटी चांडोकिन जड़ा पिरी तू शाल थर भेटन जेरो प्यार मानी तो रही। तुझी जिंदगी जो हर पल शाल बहारन जे गुलन जी खुशबू जी गुजरंदो रहे। गुलाम कादिर, तुझे प्रोग्राम करो मंझि करे जो बियो प्रोग्राम बुधम त दिलनगर जे देस मां निकंदर तोला अलायत केतिरियूं दुआऊं अंदर जे ताकर मां आहू बणजी आसमान ते पहुचण लगी। प्रोग्राम जी क्लासिकल बैकग्राउंड खां ईंदे समूरो स्टार सुहिणो लॻो, पर गुलाम कादिर तोसां शिकायत या दफ़्तर इन करे बि खोलियुसि छो जो तूं सदिन पुराणो असांजे दिल जी भर जो माण्हू आहीं। सभ खां अवल ॻाल्हि त प्रोग्राम में पुराणा फनकार घटि वॼाई थो। गुलाम कादिर, तोखे रुगो नौजवान बि नथा ॿुधनि, पर तोखे हर तबिके जो माण्हू ॿुधे थो। तुंहिंजी आवाज़ जे आलाप में जेको दर्द समायल आहे उहो पत्थरनि ऐं पहाड़नि खे टोड़े पुरज़ा करे छॾे थो। तुंहिंजी आवाज़ जी मिठास ते समूरी मखलूक माठार जी वञे थी। ॿी शिकायत इहा गुलाम कादिर तोसां त गुज़िरियल महीने तुंहिंजे प्रोग्राम जे लाइ 2-4 कचा फिका लफ़्ज़ लिफ़ाफ़े जी लिक में प्यार सां पोस्ट कया हुआ, पर अलाए छो उन्हनि मां हिकु बि जाइ वारारे न सघियो। सर्द रातिनि में इंतज़ार करण बि केॾो न मुश्किल हूंदो आहे। तुंहिंजी बज़्म में शामिल थियण जे लाइ पेरनि खे पंधु ॾेई मटियारे वञणो पवे थो, जितां ख़तनि खे लोही डॿनि हवाले करण खां पोइ हफ़्तनि जा हफ़्ता ओसियाड़े में गुज़ारणा पइजी वञनि ऐं पोइ जॾहिं जुमे जी राति अचे थी त तुंहिंजी आवाज़ खे कनाइण जे लाइ भिटनि ऐं डिॿुनि ते चिहणो पइजी वञे। कॾहिं कॾहिं हवाउनि जा बदिलियल लहजा तुंहिंजो कमज़ोर ऐं मुंझियल आवाज़ मूं ताईं पहुचाइनि था त कॾहिं वरी ईअं जीअं पाण हिक ॿिए जे साम्हूं रूबरू ॻाल्हाए रहिया हुजूं। पर गुलाम कादिर, जिते अॼुकल्ह दुनिया टेक्नोलॉजी जे करे सोड़ी थी चुकी आहे, उते रेडियो न सिर्फ़ वक़्ती हालातुनि खां बाख़बर रहण जो अहम ज़रियो बि आहे, पर ॿोली इल्म ऐं अदब बि सेखारे थो। पर साईं, रेडियो हिकु उस्ताद ऐं असां सभु हुनजा शागिर्द आहियूं। गुलाम कादिर, रेडियो ते सिर्फ़ ख़त लिखी या मैसेज करे नाले ॿुधण जा शौक़ीन असां न आहियूं, पर रेडियो जिते रुठल दिलनि टुटल वजूदनि जे ॻांढापे जो अहम ज़रियो आहे, उते मोहबतुनि ऐं मिलापनि जो नालो बि अथई। पर कुछ माण्हू रेडियो खे सिर्फ़ मक़सदनि जे लाइ इस्तेमाल कनि था, उहे शायदि साफ़ सोचनि खां ॿाहिरि निकितल आहिनि। गुलाम कादिर, इल्म ऐं अदब जे इदारनि खे कॾहिं बि मख़सूस माण्हुनि ऐं नालनि नशर करण जे लाइ इस्तेमाल न आहे कबो। रेडियो जेको झरनि झंगनि रोडनि रस्तनि बननि ॿारनि ओताकनि दुकाननि ऐं गाॾियुनि फोननि में ॿुधिजी सघिजे थो, उते रेडियो खे अदीब, दानश्वर, शाइर, मुसनिफ़, डॉक्टर, हकीम, तबीब, पीर, फ़कीर, अमीर, अदाकार, सदाकार, आमिल ऐं कामिल, नंढेरा वॾेरा, शहरी ॻोठाणा, ॿार ॿुढड़ा, कुराड़ियूं ऐं कुराड़ा, माऊं ऐं भेड़ियूं सही सभई ॿुधनि था। उन करे रेडियो हिकिड़ो पाकीज़ा इदारो कोठिजे थो। दुआ आहे त शाल ऐं इदारा सदा क़ाइम ऐं दाइम हुजनि। ॿोली माखिया मेठ ॿुधां थो, FM 98 ॿुधां थो। ॿोली माखिया मेठ ॿुधां थो, FM 98 ॿुधां थो। आधीअ ताईं जाॻे साईं लफ़्ज़ सिंधी मां ठेठ ॿुधां थो, FM 98 ॿुधां।